नाज़िर सब खां पहिरीं हिन वक़्त जी हेडलाइंस ते नज़र विझंदासीं। इस्लामाबाद जी एहतसाब अदालत अॻूणे सदर आसिफ ज़रदारी, अॻूणे वज़ीर आज़म यूसुफ रज़ा गिलानी ऐं नवाज़ शरीफ ख़िलाफ़ तोशाखाना रेफरेंस वापसि नेब हवाले करे छॾियो। तोशाखाना रेफरेंस में नवाज़ शरीफ खे इश्तिहारी करार ॾिनो वियो हुयो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो आहे त रियासत कंहिं बि दहशतगर्द गिरोह या तंज़ीम आॾो न झुकंदी। पाकिस्तान में अफ़रा तफ़री पखड़ींदड़नि जी नापाक कोशिशुनि खे चिथे छॾींदासीं। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जूं अमरीका में सरगर्मियूं जारी। अमरीकी थिंक टैंक खे ख़िताब ऐं मुख़्तलिफ़ अॻवाननि सां मुलाक़ातुनि में ॻाल्हाईंदे बिलावल भुट्टो जो चवणु आहे त बनू वाक़ियो परेशान कंदड़ आहे। पाबंदी बढ़ियल तहरीक तालिबान पाकिस्तान ख़िलाफ़ कार्रवाई ते सख़्ती सां अमल कयो पियो वञे। असां लाइ ॿोॾि मुतासिरनि जी बहाली वॾो चैलेंज आहे जंहिं ते पूरो लहंदासीं। एंटी नार्कोटिक्स फोर्स कराची में तंदूर ज़रिए मंशियात सऊदी अरब स्मगल करण की कोशिश नाकाम बणाए छॾी। शार फैसल ते वाक़े ख़ानगी कोरियर ऑफिस से ॻुझी इतला ते कार्रवाई जिते उमाणिया वेंदड़ 6 तंदूरनि मां 56 किलोग्राम जज़्ब थियल आइस हथ कई वई। दादू वेझो पुलिस कार्रवाई करे 2 मुबैना तौर अगवा थी वियल बारड़ा बासियाब कराए वरिता। 3 ॼणा गिरफ़्तार। कुलजी पुलिस 1 महीनो अॻु अगवा थी वियल 10 सालनि जी उरूज ऐं 8 सालनि जे नदीम अब्बासी खे बाज़ियाब करायो। साॻे केस में अगवा थी वियल औरत साहिबा ज़ाल परवेज़ अब्बासी जो अञा ताईं पतो न पइजी सघियो। नाज़रीन, इहे हुयूं हिन वक़्त ताईं जूं हेडलाइंस। वधीक तफ़सीली ख़बरूं असांजे यूट्यूब चैनल ते ॾिसंदा। असांजे यूट्यूब चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।